जी नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था काज़ी अहमद खां। GM राहूअ जे रिपोर्ट मूजिब काज़ी अहमद अवामी ताक़त आर्गनाइज़ेशन रजिस्टर सिंध चेयरमैन अबू आमिर लाखो, ममताज़ रिंद नामतुल्लाह मल्लाह ऐं जावेद अली लाशारी तालका प्रेस क्लब काज़ी अहमद पहुता, जिते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हिननि चयो त ज़िले शहीद बेनज़ीराबाद में करप्शन उरूज ते आहे। नवाब शाह जे हल्की NA 213 में जेके फंड आया ऐं बोर्ड बरसात मुतासिरनि जे लाइ आयल इमदाद ऐं ॿिया फंड हड़प कया विया। नवाब शाह शहर जा के बि बुनियादी मसइला हल न कया विया आहिनि। हिननि चयो त समूरा इदारा हिन वक़्तु करप्शन सबबु तबाह थी विया आहिनि। रिश्वत खां सवाइ को बि जाइज़ कमु कंहिंजो नथो थिए। समूरे सिंध जीअं ज़िलो शहीद बेनज़ीराबाद बदअमनी जे बाह में ॿरी रहियो आहे। धाड़ा फुरूं चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हितां जो ग़रीब मिसकीन अवाम घरनि ऐं दुकाननि तोड़े सफ़र में महफ़ूज़ न आहिनि। ॾोहारियुनि खे खुली छूट ॾिनी वई आहे। हिननि चयो त चूंडियल नुमाइंदा तोड़े ऑफिसर करप्शन करण में पूरा आहिनि। तरक़ियाती कमनि जे नालनि ते ठीका पंहिंजनि मनपसंद माण्हुनि खे ॾेई करप्शन करे फुरलुट कई पई वञे। समूरो शहर गंदगी ऐं गटरनि जे गंदे पाणी हेठि आहे। ज़िले जूं समूरियूं इस्पतालूं तबाह आहिनि। ज़िले नवाब शाह में जेके आसिफ साहब इन्हनि खे ॾिना आहिनि, पर असांजे MPA असांजे MLA को हिकु रुपयो ख़र्च करण जे लाइ तयारु न आहिनि। जेकॾहिं को ग़रीब माण्हू आवाज़ उथारे थो या को बयानु ॾिए थो त बाबा असांखे पंहिंजे हल्के जो हक़ आहे त असांजा फंड किथे था यूज़ थियनि, त उनखे पुलिस कस्टडी में मोकिले था छॾनि। हलो बाबा तव्हांखे जेको आहे सो फलाणी चोरी में तव्हां चालान आहियो। हिकिड़ो सियासी माण्हू, हिकिड़ो समाजी वर्कर, बेहद शरीफ़ इंतिहा यूनिवर्सिटी जो नौजवान छोकिरो असांजो अबू आमिर खान लाखो, त पुराणो रिकॉर्ड ॾिसो त हुनजो कहिड़ो रवैयो अख़्तियार कयो वियो। पुलिस कस्टडी में हू बच्चा ॿारनि में अंदरि पुलिस दाख़िल करे दहशत गर्दनि वांगुरु हुनजे मथे जे वारनि खे पकड़े हुनखे थाणे ते घेले वञणु, सॼी राति हुनखे नशे जूं ज़हरीलियूं शयूं हुनजे नासनि में विझणु ऐं हुनजा कपिड़ा लाहे हुनखे उघाड़ो करे कुटणु। हीउ कहिड़ो कानून आहे? आख़िर केसि ताईं ज़ुल्म हलंदो रहंदो? इहो ई असांजो आवाज़ आहे त बाबा इंसाफ़ थिए, हक़ थिए। सिर्फ़ु ही जेके तव्हांजा MPA MLA त न आहिनि जेके वोट तव्हांखे इन्हनि ॾिना आहिनि। छा वोट तव्हांखे ग़रीबनि ॾिना आहिनि, मारूड़नि ॾिना आहिनि, मिसकीननि ॾिना आहिनि। त उन्हनि जे हल्के में वञी उन्हनि जो ॾुख सुख त पुछो। इलेक्शन जे दौरान अचो था वरी गाॾी वञी सर्विस करायो था, ॿियो त कुझु बि कोन्हे। असांजे रोड रस्तो कोन्हे, बिजली कोन्हे, लाइट कोन्हे। हेॾे मॉडल घर में रहूं पिया, जीअं 21वीं सदी में रहूं पिया, तव्हांखे कुझु बि सहूलियत कोन्हे। इन सहूलियतनि जे करे असांजे आवाज़ उथारियूं था त हुनखे हिरासत कयो पियो वञे, हुन ते FIR कयो पियो वञनि, हुनखे पुलिस कस्टडी में पधरायो पियो वञे। बसि वॾेरनि जे चवण ते इहो ई पाकिस्तान जो इंसाफ़ आहे, इहो ई सिंध जो इंसाफ़ आहे। रोज़ ग़रीब माण्हू पिया मारजनि, रोज़ ग़रीब मारूड़नि सां ज़ुल्म पियो थिए। सॼी सिंध मांगर मछ खाई आहिनि, ताकी को ज़रो न छॾियूं। सब्जी मंडी वालो धाम नवाब शाह में हले पियो। ये कितने का है, ये कितने का है, ये कितने का है? रेवेन्यू जा फंड चट करे छॾिया अथनि। रोड्स जा, एडुकेशन जा, सिहत जा जेके बि फंड आहिनि उहो नंढड़े हिकिड़े गटर लाइननि जा फंड बि पाण में ठीका खयो विरायो खायो वञनि। जेकॾहिं को पुछे थो त उनखे जेल वारे कयो था वञनि। हेॾो वॾो डिवीज़न नवाब शाह आहे। अवामी ताक़त ऑर्गनाइज़ेशन असांजे चेयरमैन अबू आमिर लाखो साहब आहे। असां आवाम जी ख़िदमत लाइ हिकिड़ी असांजी मेंबरशिप आहे। असांजो मज़दूरनि जो कमु, मज़दूरनि जी मदद, ग़रीबनि जी मदद, सिलाई कमु आहे असांजो। असां इहा ई महिनत था कयूं त ग़रीबनि जो कमु थिए ऐं ग़रीबनि जी मदद कयूं। असांजो बाग़े रहमत क़ब्रिस्तान आहे, जेको असां इहो बि ग़रीबनि जे लाइ हिकिड़ो डॉक्टर यादि साहब असांजी हथियो कयो आहे। घणो ई कुझु असां कुर्सियूं चेयर वग़ैरह ग़रीबनि जे लाइ कंदा आहियूं। असांजो कमु आहे फिलाई, माना ग़रीबनि जी मदद करणु। जीअं त
अबू आमिर लाखो साहब असांजा चेयरमैन आहे ऐं इहो बहितरीनु शख़्स आहे इहो ई कमाइण जो जंहिंजे मथां जेकी नाइंसाफ़ी कई आहे उन जो असांखे इंसाफ़ खपे। अबू आमिर लाखे वाल साहब खे घरां खपे ऐं खई वई अधु रस्ते ते अबू आमिर लाखो साहब चयो वाह छो खयो ज़रूरत चई त वठोसि अबू आमिर लाखे साहब खे पढ़ियल लिखियल हिकिड़ो सोशल वर्कर आहे उनखे जेको आवाम जे लाइ ॻाल्हाए थो इंसाफ़ लाइ उनखे खयो थो वञे थो वञे एफ आई उनखे मारियो वञे थो। असांजो बसि इहो ई मुतालबो आहे त इंसाफ़ कयो वञे ऐं आला ऑफिसरनि खे मुज़मत कयो वञे।